नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौशर फिरोज़ मां ख़बर ॾींदा हलूं त नौशर फिरोज़ प्रेस क्लब अॻियां फ्रांस पारां हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा गुस्ताख खाका करण ऐं सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सूबे सिंध जे सदर सदरदीन शाह राशिदी जे सॾ ते मुस्लिम लीग फंक्शनल जे ज़िले सदर फ़कीर गुलाम जान डायरी राना मज़र इक़बाल ऐं रशीद भेण ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सभई हुरमुजाद ऐं फंक्शनल लीग जे कारकुननि वर्करनि ज़िले सेक्रेटरेट खां एहतिजाजी रैली कढी वई है, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी। प्रेस क्लब नौशर फिरोज़ पहुती। इन मौक़े ते अॻुवान फ़कीर अनवर मंगरियो, डॉक्टर फज़ल मरी, असलम हुब ॿियनि ख़िताब कंदे चयो त फ्रांस हुकूमत हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा गुस्ताख खाका जारी करे असां मुसलमान जी दिल आज़ारी कई, असां सच्चा आशिकाने रसूल आहियूं। हिननि चयो त फ्रांस जे शिफारत खाने खे फौरी तौर ते बंदि करे वञे। हिननि वधीक चयो त पीपी सरकार सिंध जा ॾिंगी ऐं भंडार विकिणे सिंध सां गद्दारी कई है। एहतिजाज कंदड़नि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर पिण हुआ, जंहिंमें फ्रांस हुकूमत ऐं पीपी सरकार ख़िलाफ़ नारा लिखियल। हिननि वधीक चयो त सिंध हुकूमत वरी सिंध जे सूंह थर जे कारूं जर्जो जबल विकिणी छॾियो। असां फंक्शनल लीग जा कारकुन सिंध हुकूमत जे अहिड़े रवैये जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं चिता ॾियूं था। सिंध जा ॿेट जबल ऐं मैदनी वसीला सिंध जी मिल्कियत। असां सूर्य बादशाह जा पोइ लॻ सिंध जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।